हुए, बाहर जो मामलो हुए, घर का बाहर खरीय जो मामलो हुए, समाज जो मामलो हुए, इंसान जी अंदरूनी जिंदगी जो मामला हुए या गैर मुस्लिम से व्यवहार हुए, बे समाज से भई कौम से व्यवहार हुए, हर मामले के अंदर हर व्यवहार के अंदर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अड़ो किरदार अड़ो नमूनो पाके सां पेश कयो जो को नमूनो क़यामत सुबह ताईं पाला करे मशाले राह पाला करे हिकिड़ो नमूनो है जैन मथे हली करे पा पंहिंजी जिंदगी पाके इस्लाह करनी है। मुजाजिज बहरो अल्लाह के आखिरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अखलाक अल्लाह के पैगंबर जो किरदार अड़ो अजीम अखलाक है किरदार हो जिन अखलाक के ॾिसी करे जिन किरदार के ॾिसी करे गैर मुस्लिम इस्लाम अल्लाह के दीन के कबूल कर लाइंदा हुआ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अखलाक सिर्फ मुसलमान मत असर न करें, सिर्फ साहबा मत असर न करें, सिर्फ पंहिंजी कौम मत असर न करें, बल्कि गैर मुस्लिम मते पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अखलाक के किरदार असर करें। सुमा इब्न उसाल जो वाक़ियो मशहूर वाक़ियो है, यमामा जो गवर्नर है सुमा इब्न उसाल, जिन सुमा इब्न उसाल के साहबा इकराम गिरफ्तार करे खणी अचनि था, सुमा इब्न उसाल के साहबा इकराम गिरफ्तार करे खणी अचनि था, ऐं को मामूली इंसान नहीं। इन्नल हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही व ला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ्सिन वाहिदतिन व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा वबत्थ मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा। या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाह व क़ूलू क़ौलन सदीदन युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। अम्मा बअदु फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लालह व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फबिमा रहमतिन मिनल्लाहि लिन्त लहुम वलौ कुन्त फ़ज़्ज़न गलीज़ल क़ल्बि लन्फ़ज़्ज़ू मिन हवलिक फ़अफ़ु अन्हुम वस्तग़फ़िर लहुम वशाविरहुम फ़िल अम्र फ़इज़ा अज़मत फ़तवक्कल अलल्लाह। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्ना अहब्बकुम इलय्या व अक़रबकुम मिन्नी फ़िल आख़िरति मजालिस महासिनुकुम अख़लाक़ा व इन्ना अबग़ज़कुम इलय्या व अबअदकुम मिन्नी फ़िल आख़िरति मजालिस मसाबीकुम अख़लाक़ा। तमाम हमद सना वाक़ान वडाई अज़मत किबरियाई अल्लाह वहदहु ला शरीक लहु जी ज़ात ला करे लायक ज़िबा है, जंहिंजी ज़ात तमाम तस्बीह तहमीद जे लायक मुस्तहिक है, जिन रब्बुल आलमीन जा पा गुनहगारें नाफरमान इंसान मथे बेशुमार अनगिनत एहसान मेहरबानी हुई, जंहिं एहसान के जंहिंजी मेहरबानी के पा इंसान ज़ात कॾहिं पण शुमार नथा करे सघूं। बादउ दुरूद सलाम अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे बिलखुसूस अल्लाह के आखिरी पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ात गिरामी मथे अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। ब्रदरन इस्लाम, खुतबे मसनूना के बाद आख़िर सामई कुरान करीम जी हिकिड़ी आयत ऐं अल्लाह जे आख़िरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस पढ़े में आई, जिन्हीं ॿिन्ही जे अंदरि ख़ासि अख़लाक जो ऐं ख़ासि किरदार जो ज़िक्र करे में आयो है। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ख़ासि अख़लाक ऐं ख़ासि किरदार जी तालीम ॾींदे चए थो, ऐं मुंहिंजा प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़बिमा रहमतिन मिनल्लाह
ये आमत अल्लाह रब्बुल आलमीन जी ख़ास मेहरबानी है। लिन्त लहुम वलौ कुन्त फज़्ज़न गलीज़ल क़ल्बि लनफ़ज़्ज़ू मिन हौलिक, जे अल्लाह रब्बुल आलमीन आके नरम बनाए। ये अल्लाह जो आमत फ़ज़ल है, जे अल्लाह रब्बुल आलमीन आके नरम ज़ुबान नरमी वारो अल्लाह रब्बुल आलमीन आके बनाए, नरम दिल बनाए। ऐं जेकॾहिं सख़्त ज़ुबान हो, जेकॾहिं सख़्त दिल हो ऐं बुरी ज़ुबान वारा हो, आंजी ज़ुबान मां जेकॾहिं माण्हू लाइ करे कड़वा अल्फाज़ निकिरंदा हुए, लनफ़ज़्ज़ू मिन हौलिक, तव्हांजे आस पास जेको सहाबा इकराम जी जमात मौजूदु है, आंजे आस पास जेको आंजा साथी आबिरा मौजूदु हुई, ये तमाम साथी तमाम सहाबा खां जुदा अलॻि थी वञे, आबिर हिकिड़े लम्हे लाइ करे रोअण पण पसंदि न करी। कुरला तव्हांजी ज़ुबान बेकार है, कुरला तव्हांजो दिल जेको सख़्त दिल है, पर अल्लाह जी फज़ल है जे अल्लाह ताला खे नरम दिल कये ऐं नरम ज़ुबान वारो अल्लाह रब्बुल आलमीन बनाए। फ़अफ़ु अन्हुम, लिहाज़ा जेकॾहिं साहिबा इकराम वटां को पण ग़लती थी वञे थी या कंहिं पण इंसान वटां को पण ग़लती थी थी त उनजी ग़लती खे माफ़ करियो। वस्तग़फिर लहुम, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन त उन लाइ करे मग़फ़िरत माफ़ी जो सवाल करियो। वशाविरहुम फिल अम्र, को पण कम करणो हुए तो उन कम जे करे खां पहला उन मशवरो कर लायो। फ़इज़ा अज़मत फ़तवक्कल अलल्लाह, ऐं जर वो कम पूरो थी वञे, यानी मशवरो पूरो थी वञे ऐं वो कम पक्को थी वञे जी कम करणो है, तो उन कम जे ताल्लुक़ से भरोसो अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात मथे रखो, जे अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात इन कम खे पूरो करण वारी है। ईअं जी अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम जी मुतअद्दिद आयात के अंदर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ख़ासी अखलाक जी ऐं ख़ासे किरदार जी तालीम ॾिने। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम में ॿई जगह चए थो, ख़ुज़िल अफ़्व वअमुर बिल उर्फ़, जंहिं मुंहिंजा पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अफ़ुअ दरगुज़र के माफ़ी के लाज़िम पकड़ियो ऐं माण्हूअ खे भलाई जो हुकुम ॾियो। वारिज़ अनिल जाहिलीन, ऐं जाहिले खां नादाने खां एराज़ कर लायो। व इम्मा यंज़गन्नका मिनश शैतानि नज़गुन फस्तइज़ बिल्लाह, ऐं जेकॾहिं शैतान आजे दिल जे अंदर बदली जी आग भड़काए थो त अल्लाह रब्बुल आलमीन तां शैतान खां पनाह घुरो, यानी ऐं माण्हू जे साथ अफ़ुअ दरगुज़र जो मामिलो करियो, माण्हू खे माफ़ करियो। ऐं अफ़ुअ दरगुज़र कंहिंजी पण ॾोह खे माफ़ करणु, कंहिंजी पण गुनाह खे माफ़ कर छॾणु, ई ख़ासे अखलाक ख़ासे किरदार जी पहली सीढ़ी हुई थी। ख़ासे अखलाक जी बुनियाद, ख़ासे किरदार जी पहली सीढ़ी जो करे से माण्हुनि जे गुनाह खे अफ़ुअ दरगुज़र जो माण्हुनि जे गुनाह जे साथ अफ़ुअ दरगुज़र जो मामिलो करणो आहे। को पण माण्हू पंहिंजो नुक़सान करे थो, कंहिं बि क़िस्म जो कोई ॾोह, कंहिं बि क़िस्म जो कोई गुनाह थिए थो त उनजे साथ अफ़ुअ दरगुज़र जो मामिलो करणु, उनखे माफ़ कर छॾणु, उनखे दरगुज़र कर छॾणु, ई ख़ासे अखलाक ऐं ख़ासे किरदार जी पहली सीढ़ी है। एतिरे इलाज करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी बेइज़्ज़त जो जेको मक़सदु हो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दुनिया जे अंदर जेको अल्लाह ताला नबी बनाए करे रवानो कयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जेको रसूल बनाए करे दुनिया जे इंसान के साम्हूं रवानो करे आयो, उन मक़सद के बयान करेंदे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तौहीद खां बाद पंहिंजी दुनिया जे अंदर नबी बनी करे अचे जो मक़सद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ासे अखलाक ऐं ख़ासे किरदार जे अंदर समेटे छॾियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नमा बुइस्तु लिउतम्मिम मकारिमल अखलाक, जे अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे नबी बनाए करे एतिरा करे रवानो कये जाओ ख़ासे अखलाक खे पूरो करियां, ख़ासे अखलाक जी जेको बुनियादूं रहियूं उन बुनियाद खे पूरो करियां, उन बुनियाद खे मज़बूत करियां। एतिरे लाइ करे अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे नबी बनाए करे रवानो कयो। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, ख़ासो अखलाक ऐं ख़ासो किरदार ये हिकिड़ी अहिड़ी शइ है जो को इंसान जी ज़िंदगी जे अंदर हर शोबे जे अंदर इंसान मथे असर करे थी। ऐं उहो इंसान मुसलमान हुए तंहिं महिल, गैर मुस्लिम हुए तंहिं महिल, पंहिंजो ख़ासो अखलाक जेको हुए थो, पंहिंजो ख़ासो किरदार जेको हुए थो, ही पंहिंजो ख़ासो अखलाक, पंहिंजो ई ख़ासो किरदार पंहिंजे भाउ मथे त असर करे थो, पंहिंजे ख़ानदान मथे त असर करे थो, बल्कि तमाम इंसान मथे असर करे थो। मुसलमान मथे पण असर करे थो, गैर मुस्लिम मथे पण असर करे थो। दुनिया जे कंहिं पण मज़हब से ताल्लुक़ रखण वारो इंसान हुए, दुनिया जे कंहिं पण धर्म से ताल्लुक़ रखण वारो इंसान है, उहो इंसान ख़ासे अखलाक खे पसंदि करे थो, ख़ासे किरदार खे पसंदि करे थो, ऐं ख़ासे अखलाक ऐं किरदार वारे इंसान जो असर क़बूल करे थो, ऐं ख़ासे अखलाक ऐं किरदार वारे इंसान से मुतासिर थी थो। एतिरे इलाज करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत जो ॾींहुं, बरोज़े क़यामत, आमा मिणिया वधारे मूंखे ओॾो नज़दीक, या आख़िरत के अंदर मूंखे मिणिया वधारे ओॾो नज़दीक इंसान उहो हूंदो जंहिंजा अखलाक ख़ासो हूंदो, जंहिंजो किरदार ख़ासो हूंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्ना अहब्बकुम इलैया व अक़रबकुम मिन्नी फिल आख़िरति मजालिस महसिनुकुम अख़लाक़ा, जे आमा मिणिया वधारे मूंखे पसंदीदा, आमा मिणिया वधारे मूंखे महबूब इंसान उहो है, ऐं आमा मिणिया वधारे आख़िरत के अंदर मूंखे नज़दीक ओॾो इंसान उहो हूंदो जंहिंजो अखलाक ख़ासो हूंदो, जंहिंजो अखलाक ऐं किरदार
खासो हुंदो। ईअं जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻियां फरमायो व इन अबगज़कुम इलैया व अबअदकुम मिन्नी फिल आखिरति मजालिस मसावीकुम अखलाका। ऐं आमा मिणिया वधारे मुंहिंजे नज़दीक नापसंदीदा इंसान ऐं आख़िरत जे अंदरि मूंखां तमामु वधारे लम्हो दूर इंसान उहो हूंदो जंहिंजो इख़लाक़ ख़राब हूंदो, जंहिंजो किरदार बद हूंदो। जेको इख़लाक़ जो ख़राब इंसान हूंदो, जेको किरदार जो बद इंसान हूंदो, उहो ख़राब इख़लाक़ वारो ऐं ख़राब किरदार वारो इंसान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां आख़िरत जे अंदरि तमामु वधारे लम्हो दूर हूंदो। ईअं जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह रब्बुल आलमीन जे नज़दीक पण बहितर इंसान उहो ई ऐं अल्लाह खे महबूब पसंदीदा इंसान उहो जंहिंजो इख़लाक़ ख़ासो हुए थो, जंहिंजो किरदार ख़ासो हुए थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अहब्बु इबादल्लाहि इलल्लाहि अहसनुहुम अख़लाक़ा। जे अल्लाह जे बंदे मां अल्लाह जे नज़दीक मिणिया वधारे महबूब ऐं मिणिया वधारे पसंदीदा बंदा उहो ई जिन्ही बंदनि जो इख़लाक़ ख़ासो हुए थो, जिन्ही बंदनि जो किरदार ख़ासो हुए थो। ऐं मीज़ानी अमल जे अंदरि क़यामत जे ॾींहुं इंसान जे अमाल जो वज़न करे मचींदो। उते इंसान खे जन्नत जे अंदरि खणी वञण कई अमाल मौजूदु हूंदा। इंसान दुनिया जे अंदरि जेको पण नेकियूं कयो उन वो तमाम नेकियूं मौजूद हूंदियूं। उन तमाम नेकी के मीज़ान अमल जे अंदरि रखे मचींदो, तराज़ू जे पल्ले जे अंदरि कांटे जे अंदरि रखे मचींदो ऐं उन जो वज़न करे मचींदो ऐं उन जे वज़न खे न्यारे करे अल्लाह रब्बुल आलमीन उन बंदे जे ताल्लुक़ सां जन्नती जहन्नमी हुअण जो फ़ैसिलो कंदो त क़यामत जो ॾींहुं जेको इंसान खे अमाल जन्नत जे अंदरि खणी वञण वारा हूंदा उन अमाल मां मिणिया वधारे उन मीज़ान जे अंदरि ऐं आख़िरत जे अंदरि अमाल जो तराज़ू जे अंदरि उन कांटे जे अंदरि मिणिया वधारे जेकॾहिं वज़न वारो को अमल हूंदो तो खासो इख़लाक़ हूंदो, खासो किरदार हूंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मा मिन शैइन युज़अउ फिल मीज़ान अस्क़लु मिन हुस्निल अख़लाक़। जे मीज़ान अमल जे अंदरि तराज़ू जे अंदरि जिन कांटे जे अंदरि माण्हू जे अमाल जो वज़न करे मचींदो उन कांटे जे अंदरि माण्हू जे ख़ासे इख़लाक़ खां ऐं ख़ासे किरदार खां वधारे भारी ऐं वज़न वारी कोई शइ मौजूदु की न हूंदी। ईअं जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हिकिड़ो इंसान जेको जंहिंजो इख़लाक़ ख़ासो हुए थो, जंहिंजो किरदार ख़ासो हुए थो, उहो ख़ासे इख़लाक़ वारो इंसान, उहो ख़ासे किरदार वारो इंसान पंहिंजी इबादत खे दुरुस्त करे लाहे थो। जेकॾहिं इबादतूं ऊचियूं वें थियूं त उन इबादत जे अंदरि जेको कमी हुई थी, इबादत जे अंदरि जेको ओछ हुई थी, उन इबादत जी कमीअ खे, उन इबादत जी ओछ खे इंसान पंहिंजे ख़ासे इख़लाक़, पंहिंजे ख़ासे किरदार से पूरो करे सघे थो। हिकिड़ो इंसान जेको राति जो तहज्जुद पढ़े थो, जेको इंसान राति जो उथी करे तहज्जुद जी नमाज़ पढ़े थो, जेको इंसान नफ़ली रोज़ा रखे थो, उहो नफ़ली रोज़ा रखण वारो इंसान जेतिरो अजर हासिल करे थो, उहो राति जो जेको तहज्जुद पढ़ण वारो इंसान जेतिरो अजर हासिल करे थो, एतिरो जेतिरो अजर जेको से इंसान पंहिंजे ख़ासे इख़लाक़ ऐं पंहिंजे ख़ासे किरदार जे ज़रिए हासिल करे सघे थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्न साहिब हुस्निल ख़ुलुक़ ला युद्रिकु बिहुस्नि ख़ुलुक़िही दरजत क़ाइमिल लैलि व साइमिन नहार। जेको इंसान पंहिंजे ख़ासे इख़लाक़ ऐं पंहिंजे ख़ासे किरदार जे ज़रिए ॾींहं जो नफ़ली रोज़ा रखे वारे ऐं राति जो उथी करे तहज्जुद पढ़ण वारे, नफ़ली निमाज़ूं पढ़ण वारे इंसान जो दर्जो ऐं उनजो अजर सवाब खे हासिल करे सघे थो। ऐं ईअं जीअं पंहिंजो ई ख़ासो इख़लाक़ जेको रहियो, पंहिंजो ई ख़ासो किरदार जेको रहियो, पंहिंजे तमामु अमालनि जी दुरुस्तीअ जो ज़रियो आहे। जेकॾहिं पंहिंजो इख़लाक़ ख़ासो आहे, पंहिंजो किरदार ख़ासो आहे, समाज मुआशिरे से पंहिंजो रवैयो, पंहिंजो व्यवहार ख़ासो आहे, त ही पंहिंजो ख़ासो व्यवहार, पंहिंजो ख़ासो रवैयो पंहिंजी तमामु इबादतनि जे ठीकु करण जो सबबु ज़रियो आहे। ऐं जेकॾहिं पंहिंजो इख़लाक़ बद आहे, पंहिंजो इख़लाक़ ख़राबु आहे त पाण गमे अहिड़ा नेक इंसान आहियूं, पाण गमे अहिड़ा रोज़ेदार इंसान आहियूं, गमे एतिरियूं तहज्जुद पढ़ण वारा, गमे एतिरियूं नफ़ली निमाज़ूं पढ़ण वारा आहियूं, 5 वक़्त निमाज़ ते त पाबंद आहियूं, तंहिंजे साथ तहज्जुद पढ़ूं था, रमज़ान जे रोज़नि जे साथ नफ़ली रोज़नि जी पाबंदी करियूं था, दीन जे तमामु अहकाम जा पाबंद आहियूं, सदका ख़ैरातूं करण वारा आहियूं, पर जेकॾहिं पंहिंजो इख़लाक़ ख़राबु आहे त पंहिंजी इहा बद इख़लाक़ी ऐं पंहिंजो ख़राबु इख़लाक़ पंहिंजे यानी तमामु अमालनि जी बर्बादी जो ज़रियो सबबु बणी सघे थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के साम्हूं हिकिड़ी औरत जो ज़िक्र करे में आयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के साम्हूं हिकिड़ी औरत जो ज़िक्र करे में आयो, इन फुलानतन तुज़कर बिहुस्नि बेकसरत सलातिहा व सियामिहा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के साम्हूं बयान करे में आयो जे अल्लाह जो पैगंबर हिकिड़ी अहिड़ी औरत है जिन औरत जो समाज मुआशिरे जे अंदरि तमामु वधारे नेकी जी वजह से चर्चो है, वो तमामु वधारे निमाज़ूं पढ़ण वारी है, तमामु वधारे रोज़ा रखण वारी है, तमामु वधारे सदका ख़ैरातूं करण वारी है, पर उन औरत जी हालत ये है जो उनजी ज़ुबान जो जेको शर है उन खां पड़ोसी उनजा महफ़ूज़ न आहे, पंहिंजे पड़ोसी जे साथ बदसलूकी करण वारी है, उनजो इख़लाक़ ख़ासो न आहे, उनजी ज़ुबान ख़ासी न आहे, उनजो इख़लाक़ किरदार ख़राब है। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उनजा निमाज़ूं, उनजा रोज़ा, उनजो नफ़ली निमाज़ूं, नफ़ली सदका ख़ैरातूं मणे हिकिड़े पासे मथे, उनजो सारियूं नेकियूं
में हिकिड़े पासे मथे जेको उनजी बदज़ुबानी जेको रही, जेको उनजो बुरो इख़लाक़ ऐं बुरो किरदार रहियो, उनजो बुरो इख़लाक़ ऐं बुरो किरदार उनखे जहन्नम जे अंदरि खणी वेंदो। उनजा मड़िया अमाल हिकिड़े पासे रही वेंदा, सिर्फ़ु उनजी बद इख़लाक़ी हिकिड़ी शइ जेको रही, इहा बद इख़लाक़ी उनखे जहन्नम ऐं दोज़ख जे हवाले करींदी। ईअं जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के साम्हूं ज़िक्र करे में आयो जे अल्लाह जे पैगंबर ॿई औरत अहिड़ी है जंहिं वटि निमाज़ूं तमामु ओछी हुई, फ़र्ज़ निमाज़ जी पाबंदी करे थी, नफ़ली निमाज़ूं नथी पढ़े, फ़र्ज़ रोज़ा रखी लाए थी, नफ़ली रोज़े जी पाबंदी नथी करे, फ़र्ज़ जेको ज़कात अल्लाह ताला कहे वो फ़र्ज़ ज़कात खे अदा करे छॾी थी, तंहिंखां सवाइ ॿियो कोई नफ़ली सदको ख़ैरात उन वटि मौजूदु न आहे, पर उनजो इख़लाक़ ख़ासो आहे, उनजो किरदार ख़ासो आहे, समाज जे मुआसिरे वारा उनजे शर खां महफ़ूज़ आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन वटि नेकियूं भले ओछी हुई, निमाज़ूं भले ओछी हुई, उन वटि रोज़ा भले ओछा आहिनि, उन वटि सदको ख़ैरात भले ओछो आहे, पर पिण जे हिन ख़ासे इख़लाक़ जी वजह से, ख़ासे किरदार जी वजह से इहा औरत जेको जन्नत जो मुस्तहिक़ बनंदी। त मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, ई ख़ासो इख़लाक़ जेको आहे, ख़ासो किरदार जेको आहे, ई पंहिंजो ख़ासो इख़लाक़, पंहिंजो ख़ासो किरदार पंहिंजे तमामु आमाल जो सही हुअण जो सबबु पण बनी सघे थो। ऐं ई बुरो इख़लाक़ ऐं बुरो किरदार जेको रहियो, ई पंहिंजे तमामु आमालनि जी बर्बादी जो ऐं पंहिंजे तमामु आमाल जे नाकारा ऐं ख़तमु करे जो पण सबबु ज़रियो बनी सघे थो। इतला करे पंहिंजे इख़लाक़ खे ऐं पंहिंजे किरदार खे पाण सुधारे लाहियूं। कुरला तो शरीयत इस्लामिया के अंदर इख़लाक़ जो सिर्फ हुक्म ॾिनी में न आई आयो, ख़ासे इख़लाक़ जी सिर्फ फज़ीलत बयान करे में न आई आई, बल्कि शरीयत इस्लामिया के अंदर ख़ासे इख़लाक़ के ऐं ख़ासे किरदार के हिकिड़ी कसौटी जे तौर मथे इस्तेमाल करे में आयो है, हिकिड़े महवर जे तौर मथे इस्तेमाल करे में आयो है, हिकिड़े कांटे ऐं तराज़ू जे तौर मथे इस्तेमाल करे में आयो है। ख़ासो इख़लाक़ ऐं ख़ासो किरदार हिकिड़ी लाइन है, हिकिड़ी छेंचल लकीर है, या ख़ासो इख़लाक़ ऐं ख़ासो किरदार हिकिड़ो तराज़ू ऐं कांटो है, जिन तराज़ू जिन कांटे मथे माण्हू जो वज़न करे में अचे थो ऐं उन मां ख़ासे ख़राब जो शरीयत इस्लामिया जे अंदर फ़ैसिलो करे में अचे थो। दुनिया जे अंदर न, बल्कि दुनियावी मामलात जे अंदर न, बल्कि शरीयत जे मामलात जे अंदर, दीन जे मामलात जे अंदर, अल्लाह रब्बुल आलमीन जी अदालत जे अंदर ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जी कोर्ट जे अंदर ख़ासे ख़राब इंसान जो फ़ैसिलो इख़लाक़ किरदार जी कांटे मथे करे में अचे थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ख़ियारुकुम अहसनुकुम अख़लाक़ा, जे आमा बहितर इंसान हुए, आमा ख़ासो इंसान हुए जंहिंजो इख़लाक़ ख़ासो हुए, जंहिंजो किरदार ख़ासो हुए, जंहिंजो इख़लाक़ ख़ासो हुए, वो मिणी का ख़ासो इंसान है, ऐं जंहिंजो इख़लाक़ बद है, वो खपे अहिड़ो नेक, खपे अहिड़ो ताजुद गुज़ार ऐं खपे अहिड़ा दीन जा कम करण वारो इंसान है। इख़लाक़ ख़राब है तो ख़राब इख़लाक़ जी वजह से समाज मुआसिर जो मिड़िया ख़राब है, मिड़िया बद किरदार ऐं मिड़िया बुरो इंसान है। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, शरीयत इस्लामिया जे अंदर जे ख़ासे इख़लाक़ जी तालीम ॾिनी में वई है, ईअं जीअं अल्लाह जो आख़िरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं मथे इहो शरीयत नाज़िल करे में आई, उन अल्लाह जे आख़िरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ासे इख़लाक़ ऐं ख़ासे किरदार जी अहिड़ियूं अज़ीम मिसालूं पेश कयूं, जिन मिसाल खे जेकर पाण ॼाण वञो त पाण खे अंदाज़ो थी जे इस्लामी इख़लाक़ कहिड़ो हो ऐं इस्लामी इख़लाक़ जो जिन शरीयत हुकुम ॾिने, उन शरीयत में उहो शरीयत जंहिं मथे नाज़िल करे में आई, उन इंसान इन ख़ासे इख़लाक़ ख़ासे किरदार खे कहिड़ी तरीक़े से अपनाए। इंसानी ज़िंदगी जो कोई अहिड़ो शोबो न आहे, इंसान जी ज़िंदगी जे अंदरि पेश अचण वारो कोई अहिड़ो मामिलो न आहे, इंसानी ज़िंदगी जे अंदरि पेश अचण वारो कोई अहिड़ो मसइलो न आहे। इंसान जे घर जो मामिलो हुजे भले, घर खां ॿाहिरि जो मामिलो हुजे भले, समाज जो मामिलो हुए, फरी जो मामिलो हुए, गैर मुस्लिम से व्यवहार करणो हुए, मुसलमान से व्यवहार करणो हुए, ॿिए समाज ॿिए क़ौम से व्यवहार करणो हुए, हर मामले जे अंदर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़े इख़लाक़ जो मुज़ाहिरो कयो, अहिड़े किरदार जो मुज़ाहिरो कयो, जिन इख़लाक़ किरदार हर मामले जे अंदर ऐं इंसानी ज़िंदगी जे हर शोबे जे अंदर ऐं इंसानी ज़िंदगी जे हर हिस्से जे अंदर दुनिया जे इंसान मथे अल्लाह जे पैगंबर जे इख़लाक़ असर करें ऐं अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे किरदार दुनिया जे इंसान के मुतासिर करें। हर मामले जे अंदर, सिर्फ़ कंहिं हिकिड़े मामले जे अंदर न, बल्कि ज़िंदगी में जेतिरा पण मामला पेश अचनि, घर जो मामिलो हुए, ॿाहिरि जो मामिलो हुए, घर खां ॿाहिरि फरीअ जो मामिलो हुए, समाज जो मामिलो हुए, इंसान की अंदरूनी जिंदगी जा मामला हुए या गैर मुस्लिम से व्यवहार हुए, बे समाज से ॿिए कौम से व्यवहार हुए, हर मामले के अंदर ऐं हर व्यवहार के अंदर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ो किरदार ऐं अहिड़ो नमूनो पाण खे साम्हूं पेश कयो हुयो, जेको नमूनो क़यामत जो सुबुह ताईं पाला करे मशाले राह ऐं पाला करे हिकिड़ो नमूनो आहे, जिन मथे हली करे पाण पंहिंजी ज़िंदगी जी पाण खे इस्लाह करणी है। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, अल्लाह जे आख़िरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इख़लाक़ ऐं अल्लाह जे पैगंबर जो किरदार अहिड़ो अज़ीम इख़लाक़ ऐं किरदार हो, जिन इख़लाक़ खे ॾिसी करे, जिन किरदार खे ॾिसी करे गैर मुस्लिम इस्लाम अल्लाह जी दीन खे क़बूल कर लाईंदा हुआ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इख़लाक़ सिर्फ़ मुसलमान मथे असर न करें, सिर्फ़ सहाबा मथे असर न करें, सिर्फ़ पंहिंजी कौम मथे असर न करें, बल्कि गैर मुस्लिम मथे पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इख़लाक़ ऐं किरदार असर करें। सुमा इब्न उसाल जो वाक़ियो मशहूर वाक़ियो है, यमामा जो गवर्नर है सुमा इब्न उसाल, जिन सुमा इब्न उसाल के सहाबा इकराम गिरफ्तार करे खणी अचनि था, सुमा इब्न उसाल के सहाबा इकराम गिरफ्तार करे खणी अचनि था ऐं को मामूली इंसान नहीं, मुल्क यमामा जो गवर्नर है ऐं यमामा जो
जो गवर्नर होने के साथ अल्लाह के आखिरी पैगंबर जो कट्टर दुश्मन है, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कट्टर दुश्मन है, सहाबाए कराम गिरफ्तार करे खणी अचेंदा। मस्जिद नबवी जे अंदर बधी छॾींदा। मस्जिद नबवी जे हिकिड़े पिलर्स है, मस्जिद नबवी जे हिकिड़े कॉलम्स है, समा इब्न वसाल के बधी छॾींदा। केतिरे के ॾींहं सुधी समा इब्न वसाल मौजूद है, 2-3 ॾींहं सुधी समा इब्न वसाल मस्जिद नबवी जे अंदर बधो पियो है। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर रोज़ अचनि था, समाम मथे सलाम करीं था, समाम जो हाल चार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछनि था। वो कट्टर दुश्मन जो दुश्मनी निभाए तो ऐं दुश्मनी निभाईंदे पण ये दुश्मनी जे अंदर एतिरे क़दर कट्टर वे तो जे अल्लाह जे पैगंबर जी कैद जे अंदर मौजूद है, गिरफ्तार करे साहबाए कराम खड़ी आवे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सामने मस्जिद नबवी जे अंदर बधो पियो है। उन वक्त पण रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सामने बदसलूकी करे तो अल्लाह जे पैगंबर के चए तो जे चेहरे का बदतरीन कंहिंजो चेहरो ना आहे, तो जे शहर का बदतरीन कंहिंजो शहर ना आहे, तो जे सहाबा का बदतरीन कंहिंजा साथी कंहिंजा सहाबा ना आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से बदसलूकी करे तो ऐं अल्लाह जो आखिरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरे के ॾींहं सुधी उन बदसलूकी के बर्दाश्त करे तो ऐं केतिरे ॾींहं खां बाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा इकराम के हुक्म ॾे तो त सुमामा वटां कोई बदिलो न आहे गिरणो, सुमामा के कंहिं बि क़िस्म जी कोई सज़ा न आहे ॾियणी। जिन तरीक़े सां गिरफ्तार कया या ईअं जे मदीने जी सरहद के पार करे न सुमामा के आज़ाद करे चो। अल्लाह जे आखिरी पैगंबर जो जानी दुश्मन है, कट्टर दुश्मन है ऐं अल्लाह जे पैगंबर सां जरा अल्लाह जे पैगंबर जी कैद में मौजूद तर पण बदसलूकी करे पियो, पर उन बदसलूकी करण वारे के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बगैर कंहिं इंतकाम जे बगैर कंहिं बदले जे आज़ाद करे छॾे। ऐं इन शइ एतिरो असर कंहिं सुमामा मथे जे सहाबा इकराम जरा सरहद पार कराए करे मदीने में बाहर कढेला करे वञे था उनखे ऐं ॿाहिरि वञी करे आज़ाद करी था तो समामा गुसल करे वापसि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अचे थो ऐं उन वक़्तु इस्लाम खे क़बूल कर लाए थो, उन वक़्तु इस्लाम क़बूल कर लाए थो। अल्लाह जे आख़िरी पैगंबर जे किरदार अहिड़ो असर कई त समामा के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए था समामा मूं तोखे आज़ाद करे छॾियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे समामा चए थो ऐं अल्लाह जे पैगंबर आज़ाद त पहला हुउसि, हाणे आज़ाद केॾा थी सघां? आजे इख़लाक़ के ॾिसो, आजे किरदार के ॾिठो ऐं आजे इख़लाक़ ऐं किरदार के ॾिसी करे कोई इंसान दुनिया जो अहिड़ो न आहे जेको आखां जुदा आलम थी जी कोशिश करे। हाणे अल्लाह जे आखिरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी बना तो, सहाबी बनी वञे तो, इस्लाम अल्लाह जे दीन के क़बूल कर लाए तो। जेको कट्टर दुश्मन हुए तो, जेको जानी दुश्मन हुए तो, वो जिगरी दोस्त बनी वञे तो ऐं अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साथी बनी वञे तो। ये अल्लाह जे पैगंबर जो इख़लाक़ हो, अल्लाह जे पैगंबर जो किरदार हो, जिन इख़लाक़ के ॾिसी करे, जिन किरदार के ॾिसी करे दुनिया इस्लाम अल्लाह जे दीन से मोहब्बत कए ऐं पां उन ई नबी जा उम्मती आहियूं, पां मुसलमान उन ई नबी जा उम्मती आहियूं। जिन नबी जो पां कलमो पढ़ो था, जिन नबी जिन आला इख़लाक़ के बारे में सुनो था, उन नबी जा पां उम्मती पंहिंजी कुरो हालत है, पंहिंजो इख़लाक़ कुरो है, पंहिंजो किरदार कुरो है, पंहिंजे समाज मुआशरे जे अंदर व्यवहार कुरो है। जंहिं पंहिंजे इख़लाक़ के ॾिसी करे, पंहिंजे किरदार के ॾिसी करे, पंहिंजो समाज मुआशरे जो जेको बुरो सलूक है, इन बुरे सलूक के इन बुरे व्यवहार के ॾिसी करे दुनिया इस्लाम अल्लाह जे दीन मथे कीचड़ उछाले थी, शरीयत मथे कीचड़ उछाले थी। दुनिया जा इंसान गैर मुस्लिम इस्लाम अल्लाह जे दीन के बदनाम करी था, शरीयत के बदनाम करी था, कुरान के बदनाम करी था, पंहिंजे इख़लाक़ जी वजह से, पंहिंजे किरदार जी वजह से। कुरला त पंहिंजे समाज मुआशरे जे अंदर पंहिंजो नालो मशहूर थियल है, पंहिंजो नालो मशहूर थियल समाज मुआशरे में बद इख़लाक़ीअ से, बद किरदारीअ से। अॼु जिते मुसलमान मौजूद हूंदो उन समाज मुआशरे जे अंदर दारू मौजूद हूंदो, जिन समाज में मुसलमान मौजूद हूंदो उन समाज मुआशरे जे अंदर बद इख़लाक़ी मौजूद हूंदी। जिन समाज मुआशरे जे अंदर मुसलमान मौजूद हूंदो उन समाज मुआशरे जे अंदर जुगार मौजूद हूंदी। जिन समाज मुआशरे में मुसलमान मौजूद हूंदो उन समाज मुआशरे जे अंदर ज़िना बदकारी मौजूद हूंदी। जिन समाज मुआशरे जे अंदर मौजूदा दौर जे अंदर मुसलमान मौजूद हूंदो उन समाज मुआशरे जे अंदर माण्हू मथे ज़ुल्म करे मचींदो, माण्हू खे सताए मचींदो, उन जे घर मथे कब्ज़ो करे मचींदो, माण्हू जी ज़मीन मथे कब्ज़ो करे मचींदो, माण्हू जी इज़त जे साथ खिलवाड़ करे मचींदो, समाज मुआशरे जे अंदर फितना फैलाए मचींदा, फसाद फैलाए मचींदा, वेड़ीअ झगड़ा थींदा, कुल्फ़तूं थींदियूं। मुसलमान समाज जे जेको बद इख़लाक़ी बद किरदारी जेको समाज मुआशरे जी ऐं मुसलमान मुआशरे जी मुसलमान क़ौम जी पहचान बनी चुकी है। अॼु मुसलमान जिन जगह मथे रहे था उन जगह मथे पंहिंजी पहचान बनाए रखो आहियूं जे असीं मुसलमान आहियूं जेको बद इख़लाक़ीअ जे शिकार थी चुका आहियूं। असीं मुसलमान आहियूं जंहिंजो धंधो दारू जो, असीं मुसलमान आहियूं जंहिंजो धंधो जुगार जो, असीं मुसलमान जेको जुगार रमे वारा, चोरी करे वारा, ज़िनाकारी बदकारी करे वारा, समाज मुआशरे में वेड़ीअ फितना फसाद पैदा करे वारा ऐं पंहिंजे इन बुरे इख़लाक़ के जर गैर क़ौमूं ॾिसनि थियूं त गैर क़ौमूं पंहिंजे इख़लाक़ के ॾिसी करे इस्लाम अल्लाह जे दीन मथे कीचड़ उछाली थियो ऐं इस्लाम के बदनाम करी थियो। जे इन जो दीन नी कहिड़ो सिखाए थो, इन जो दीन नी कहिड़ो ख़राब सबक ॾे थो। हालांकि पंहिंजी दीन पाण खे ख़राब सबक न ॾिने बल्कि पाण पंहिंजी अमली ज़िंदगी जे अंदरि ख़राब सबक खे पैवस्त कर लाथो है ऐं पंहिंजी ख़राब
इन ख़राब सबक के पंहिंजी ज़िंदगी जो जुज़ है, पंहिंजी ज़िंदगी जो हिस्सो बनाए लाथो है। जिन खासे जिन ख़राब इख़लाक़ के, जिन बद किरदारी के कंहिं बि हालत जे अंदरि पाण छॾे करे तैयार नथा थियूं। इन मुल्क जे अंदरि पाण मथे गमे अहिड़ा हालात अची वञे, समाज में गमे अहिड़ा हालात अची वञे, समाज पाण खां परेशान थी वञे, मुल्क जे अंदरि रहण वारा ॿिया बाशिंदा पाण खां अॼु करे परेशान थी वञे ऐं पंहिंजे इन समाज मां निकिरे मथे जेकॾहिं हू राज़ी हुए, मुल्क मां पंहिंजे निकिरे मथे राज़ी हुए, पाण खे जेकॾहिं समाज छॾिणो पए, घर छॾिणो पए, फरियो छॾिणो पए, त इन तमामु ॻाल्हि खे पाण क़बूल करे लाहियूं था। दुनिया जे अंदरि पंहिंजी केतिरी पण बदनामी थी, दुनिया पाण खे कहिड़े गंदे गंदे अल्फाज़ ते पाण खे यादि करींदी हुई, दुनिया पाण खे कहिड़े कहिड़े गंदे लक़ब से गंदे नाले से यादि करींदी हुई। इन ॻाल्हि जो पाण ते कोई फ़र्क़ु नथो पए, कुरला त पाण गंदगी खे पंहिंजी ज़िंदगी जो हिस्सो बनाए लाथो है। इन गंदगी खे, इन बुरे इख़लाक़ खे, बुरे किरदार खे पंहिंजी ज़िंदगी जो हिस्सो बनाए लाथो है। ऐं जंहिं सूदी यादि रखी लाहियो ई बुरो इख़लाक़ पाण कीन छॾींदासीं, जंहिं सूदी पंहिंजे इख़लाक़ खे न सुधारींदासीं, पंहिंजे किरदार खे कीन सुधारींदासीं, तंहिं सूदी समाज मुआसिरे जे अंदरि पंहिंजी हालत नथी सुधरी सघे, तंहिं सूदी समाज मुआसिरे जे अंदरि पंहिंजी हालत कीन नथी सुधरी सघे। ऐं न की गैर क़ौमूं पासे ख़ासि व्यवहार कनियूं, पंहिंजो इख़लाक़ जो कोरियो, पंहिंजो किरदार जो कोरियो, पंहिंजे इन इख़लाक़ खे ॾिसी करे, इन किरदार खे ॾिसी करे मुल्क जे अंदरि पाण करे नफ़रत पैदा थींदी, मुल्क जे अंदरि पाण करे नफ़रत से भरियल कानून बनंदा, मुल्क जे अंदरि पाण करे नफ़रत से भरियल बिल पास करे में अचींदा। कुरला इन सारी शइ खे दावत ॾिने पंहिंजे इख़लाक़, जेको पंहिंजे ख़िलाफ़ साज़िशूं करे में अचनि थियूं, जेको पंहिंजे ख़िलाफ़ प्रोपेगेंडा करे में अचनि था, इन साज़िशें खे, इन प्रोपेगेंडे खे पंहिंजे बुरे इख़लाक़ दावत ॾिने, पंहिंजे बुरे किरदार दावत ॾिने, इन बुरे इन ख़राब शइ खे। ऐं जेको पंहिंजे मुखालिफ़ जेको साज़िशूं थी थियूं, ये पंहिंजे मुखालिफ़ साज़िशूं पंहिंजी बदअमाली जे सबबु, पंहिंजे बुरे इख़लाक़ जे सबबु, पंहिंजे बुरे किरदार जे सबबु थी थियूं। वरना साहबा इकराम के सामने नज़र करे ॼाणियो जे अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जहिड़ो जर्नैल साहबी जर मके जे अंदरि अबोक बदमाश अबू बकर खे सताई था ऐं अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु हिजरत करे मके मां निकिरे था, तर हिकिड़ो काफ़िर ऐं मुशरिक जेको इस्लाम खे नथो मञे, हू काफ़िर ऐं मुशरिक अबू बकर खे वापसि कोठे करे अचे थो ऐं अबू बकर तो जहिड़ा इंसान मके मां ॿाहिरि नथा कढी सघो, तो जहिड़ा इंसान ग़रीबनि जी मदद करण वारा आहिनि, बेवाए खे सहारो ॾियण वारा आहिनि, मिसकीन यतीम जो हाल पुछण वारा आहिनि, समाज मुआसिरे जे अंदरि ख़ासे इख़लाक़ ख़ासे किरदार वारा आहिनि ऐं अबू बकर तो जहिड़ा इंसान असीं मके मां ॿाहिरि नथा कढी सघो। हिकिड़ो गैर मुस्लिम, हिकिड़ो काफ़िर ऐं मुशरिक अबू बकर खे वापसि कोठे करे अचे थो ऐं पंहिंजे घर जे अंदरि आबाद करे थो। ऐं इन ई जे बरअक्स अॼु पंहिंजी हालत पंहिंजारे रहियूं मुस्लमाननि जी, जे पंहिंजी हालत खे जेकॾहिं न्यारियो त ॿिया आस पास रहण वारा गैर मुस्लिम इन ॻाल्हि जे अंदरि राज़ी आहिनि जे पाण मुल्क खे छॾे करे वेंदा रहूं त ख़ासी ॻाल्हि आहे, पाण फरी में निकिरी करे वेंदा रहूं त ख़ासी ॻाल्हि आहे। कुरला त पाण उन साम्हूं इख़लाक़ अहिड़ो पेश कयो आहे, उन खे साम्हूं किरदार अहिड़ो पेश कयो आहे, उन खे साम्हूं बद इख़लाक़ीअ जो, बद किरदारीअ जो ऐं ज़ुल्म ज़ियादती जा अहिड़ा मुज़ाहिरा पेश कया आहिनि जेको इंसान पाण बेज़ार थी चुका आहिनि। त मुंहिंजा अज़ीज़ भाइरो पंहिंजे ख़ासे इख़लाक़ खे, इन ख़ासे इख़लाक़ खे अपनायूं, ख़ासे किरदार खे अपनायूं। ई ख़ासो इख़लाक़ ख़ासो किरदार पंहिंजी दुनिया जे अंदरि पण कामयाबी जो सबबु है, दुनिया जे अंदरि पाण जी इज़त जो सबबु है ऐं आख़िरत जे अंदरि पण पाण जी इज़त जो सबबु ई ख़ासो इख़लाक़ ऐं ख़ासो किरदार बनंदो। अल्लाह रब्बुल आलमीन दुआ आहे त अल्लाह ताला तव्हांखे ख़ासे इख़लाक़ खे ऐं ख़ासे किरदार खे अपनाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब्बुल आलमीन पंहिंजे अंदरि जेको बद इख़लाक़ियूं आहिनि उन बद इख़लाक़ी खे अल्लाह ताला पाण मां कढी दूर फरमाए। अल्लाह ताला पाण खे हमेशह ख़ासे इख़लाक़ मथे ऐं ख़ासे किरदार मथे क़ाइम ऐं दाइम रखे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी को उसवा नमूनो बनाए करे उन जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब्बुल आलमीन जैसे ज़िंदा रखे ईमान मथे, इस्लाम मथे ऐं पंहिंजो ख़ात्मो थिए ईमान बिल ख़ैर मथे। आमीन व आख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फइन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लालह व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।